नाज़िन पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही बि शहबाज़ गिल जे फ़ौज ख़िलाफ़ बयान जी मज़म्मत करे छॾी आहे। परवेज़ इलाही चयो आहे त फ़ौज ख़िलाफ़ बयान ते शहबाज़ गिल खे दड़का ॾिना हुआ। हुन चयो त शहबाज़ गिल खे चयो हो त तो में अकुल ई नाहे तो फ़ौज ख़िलाफ़ बयान छो ॾिनो। पीटीआई क़यादत खे बि शहबाज़ गिल जे बयान वारे मामले ते पाण खे थार करण जी घुर्जे। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही बि शहबाज़ गिल जे फ़ौज ख़िलाफ़ बयान जी मज़म्मत करे छॾी आहे। परवेज़ इलाही चयो आहे त फ़ौज ख़िलाफ़ बयान ते शहबाज़ गिल खे दड़का ॾिना हुआ। हुन चयो त शहबाज़ गिल खे चयो हुयो त तो में अकुल ई नाहे तो में फ़ौज ख़िलाफ़ छो बयान ॾिनो आहे। पीटीआई क़यादत खे बि शहबाज़ गिल जे बयान वारे मामले ते पाण खे धार करणु घुर्जे। आगाह कयूं पिया पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही बि शहबाज़ गिल जे फ़ौज ख़िलाफ़ बयान जी मज़म्मत करे छॾी आहे। जी नाज़रीन, आगाह कयूं पिया पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही चयो आहे त फ़ौज ख़िलाफ़ बयान ते शहबाज़ गिल खे दड़का ॾिना हुआ। हुन चयो त शहबाज़ गिल खे चयो हुयो त तो में अकुल ई नाहे तो फ़ौज ख़िलाफ़ छो बयान ॾिनो आहे। पीटीआई क़यादत खे बि शहबाज़ गिल जे बयान खां पोइ पाण खे धार करणु घुर्जे। आगाह कयूं पिया पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही बि शहबाज़ गिल जे फ़ौज ख़िलाफ़ बयान जी मज़म्मत करे छॾी आहे।